पाकिस्तान पीपल्स पार्टी सखर हाउस के अगवान सैयद जायद हुसैन शाह बुखारी, सदर पाकिस्तान आसिफ अली जरदारी, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी, पीपी के मरकजी सीनियर अगवान इस्लामदीन शेख, सैयद खुर्शीद अहमद शाह बी कयादत के अपील कई है त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के नाले से मनसूब बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में सखर जिले से ताल्लुक रखंदड़ गरीब औरतुनि जा नाला शामिल कराइण में मदद कई वञे त जीअं जून में जारी थींदड़ किस्त मां गरीब औरतूं फ़ाइदो हासिल करे सघनि। अहिड़ो इज़हार हुन लेबर कॉलोनी सखर पीपी ऑफिस में मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। ज़ाहिद शाह बुखारी चयो त जिन मुस्तहिक औरतुनि जा नाला बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में शामिल आहिनि उहे पीपी लेबर कॉलोनी ऑफिस अचनि त प्रोग्राम में नाला शामिल कराया वेंदा। ज़ाहिद शाह बुखारी चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीदनि जी पार्टी आहे। शहीद बीबी मुल्क जी गरीब औरतुनि जी माली सहायता लाइ ही प्रोग्राम शुरू कयो, जंहिंमां करोड़े औरतूं फ़ाइदो वठनि पयूं। इंशाअल्लाह जून जी पहिरें हफ़्ते में किस्त जारी थींदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।